सिंध जे ॿिनि अॻूणनि वॾनि वज़ीरनि समेत अहम सियासी शख़्सियतूं जेडीए में शामिल थी वयूं। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम ऐं दादूमा लियाकत जतोई अॻूणे एमएनए राहिला मक्सी सां गॾु राजा हाउस में पीर पागारे सां मुलाक़ात करे जेडीए में शमूलियत जो ऐलान कयो। तर्जुमान राजा हाउस मूजिब जेडीए ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जे सरबराह पीर पागारा राजा हाउस में जेडीए जी अहम इजलास दौरान सियासी अॻवाननि जी शिरकत ते आजियां कई। जेडीए तर्जुमान चयो त इलेक्शन कमीशन मेंबर निसार दुरानी खे न हटायो वियो। जेकॾहिं रिटर्निंग ऑफिसरनि ऐं ज़िले रिटर्निंग ऑफिसरनि जी मुक़ररी जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। जेडीए तर्जुमान जो चवणु हो त जियारा रिटर्निंग ऑफिसरनि ज़िले रिटर्निंग ऑफिसरनि ऐं निसार दुरानी जे हूंदे साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थियण जी उमीद नाहे। तर्जुमान मूजिब इजलास में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां लाॻापियल शख़्सियतुनि सां राब्ता ऐं हम ख़याल पार्टियुनि सां मुशावरत लाइ कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि। इजलास दौरान सूबे जे समूरनि क़ौमी ऐं सूबाई तकनि ते उम्मीदवार बीहारण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में पीर पागारे चयो त जेडीए सिंध जी अवाम खे करप्ट माफ़िया जे चंगुल मां आज़ादु कराइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी। जेडीए में शमूलियत ऐं पीर पागारे सां मुलाक़ात खां पोइ सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई चयो त पीर पागारे जी क़यादत में जेडीए खे वधीक मज़बूत ऐं मुस्तहकिम कयो वेंदो।